फेसबुक ते अमरीकी नारी पाकिस्तानी नौजवान खे चयो त मूं वटि 6 लख अमरीकी डॉलर आहिनि जेकी मां अव्हां खे पाकिस्तान मोकिले रही आहियां। फेसबुक हिकु अहिड़ी सोशल मीडिया एप्लीकेशन आहे जंहिं दुनिया खे वेझो करे छॾियो आहे। दुनिया में तक़रीबन सभिनी मुल्कनि जा रहवासी फेसबुक इस्तेमालु कनि था ऐं कंहिं ॿिए कुंड में रहंदड़ माण्हुनि सां राब्ते में अची वञनि था। फेसबुक ते दोस्तियुनि खां पोइ शादियूं बि थी वेंदियूं आहिनि, जॾहिं त पैसनि जी ॾेती लेती बि कई वञे थी। अहिड़ी रीति हिकु फेसबुक ते पाण खे अमरीकी ॼाणाईंदड़ नारी पाकिस्तानी नौजवान सां राब्तो कयो ऐं खेसि ॿुधायो त हुन वटि वॾी रक़म आहे जेका हू खेसि पाकिस्तान मोकिलणु चाहे थी। नारी उहा रक़म मोकिलण लाइ पाकिस्तानी नौजवान खां 29,50,000 रुपया कस्टम ड्यूटी तलब कई। हमराह बि कुझु सोचण सम्झण खां सवाइ खेसि रक़म मोकिले वेठो ऐं पोइ अमरीकी नारी गुम थी वई। बखर जे शरीफ नाले मुतासिर शहरी अहिड़ी रिपोर्ट FIA में दाख़िल कराए छॾी आहे। FIA साइबर क्राइम फ़ैसिलाबाद कार्रवाई कंदे पतो लॻायो त इहो पाकिस्तानी गिरोह आहे जेको माण्हुनि खे ठगी रहियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk